नाज़रीन, हैदराबाद में पीपल्स पार्टी तरफां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में बदीन मां ईंदड़ लॉन्ग मार्च जो शानदार इस्तक़बाल किया वियो आहे। पीपी जे आला पुरजोश आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था शोभान सोलंकी जी ही रिपोर्ट। आवाम बिलावल साहब सां गॾु आहियूं। असां पीपल्स पार्टी जो झंडो खणी नायल हुकूमत खे किराईंदासीं। जीअं बिलावल भुट्टो। असां अॼु ही जेका अवामी रैली चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो साहब जेका कढी आहे, जंहिंमें सॼी सिंध जे माण्हुनि शिरकत कई आहे। लखें हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे हर जॻह ते इस्तक़बाल पिया कनि। हर नंढे वॾे शहर में नंढो ॿार हुजे, वॾो हुजे, नौजवान हुजे, जेको बि हुजे उहो पंहिंजे चेयरमैन सां गॾु आहे। ऐं हीअ जेका असां रैली कढी आहे, उहा रैली जो असुलु जेको मक़सदु आहे उहो हिन नाअहल हुकूमत खे घर भेड़ो करणु आहे, जंहिं हर क़िस्म जी शइ खे जेको आहे सो लाइट हुजे, गैस हुजे, पाणी हुजे, बिजली हुजे, अटो हुजे, खाद खुराक जूं जेके बि शयूं आहिनि उन्हनि सभिनी ते हिन जेको टैक्स मड़े, हिन तमामु घणियूं उन जूं जेको आहे सो क़ीमतूं वधाए हर माण्हूअ खे बुख ऐं बदहाली जो शिकार बणाए छॾियो आहे। उन बुख ऐं बदहाली जे शिकार जे करे अवाम बग़ावत ते लही आयो आहे ऐं सॼी क़ौम जेका आहे, सॼे पाकिस्तान जी क़ौम हर जॻह ते बिलावल भुट्टे जो इस्तक़बाल बि करे।